इमरान खान जी तनक़ीद ते मुखालिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻवान रद्दमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान खान खे अवाम रद्द करे चुको आहे। हू जल्द सियासी ऐं इख़लाक़ी नाइल थींदो। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान पंहिंजे जलसे में कई ॻाल्हि घुमाए फिराए पेश कंदो आहे। संदसि चवणो त नवाज़ शरीफ़ जेका एहतिसाब जी रवायत शुरू कई आहे केर बि बची न सघंदो। मरियम औरंगज़ेब जो चवणो त इमरान खान जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन में अचण वारो आहे। ख्वाजा सर रफ़ीक जो चवणो त इमरान खान पाण टैक्स चोर आहे, क़ौम आदि कूड़े शख़्स ते इतबा नथी करे सघे। सर रफ़ीक चयो त इमरान खान आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे गारियूं ॾेई पंहिंजी औकात ॾेखारी आहे। संदसि चवणो त ॿियनि खे दुश्मननि जो एजेंट चवंदड़ यहूदियुनि जे टुकरनि ते पलिजी रहियो आहे। सर रफ़ीक चयो त इमरान खान जी असलियत जल्द बेनकाब थींदी। ॿिए तरफ़ पीपी अॻवान कमर ज़मान कायरा जो चवणो त इमरान खान पहिरीं पंहिंजे साथियुनि खे अदालत मां आज़ादु कराए। कमर ज़मान कायरा जो चवणो त कुझु माण्हू सम्झनि था त हू अकेला निज़ाम खे बहितर करे सघंदा, जॾहिं त पीपल्स पार्टी निज़ाम खे बहितर करण जी कोशिश करे रही आहे। संदसि चवणो त पीपल्स पार्टी पंहिंजे नज़रिए तहत हली रही आहे। होॾां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर नवाब ज़नाल्ला ज़हरी जो चवणो हो त इमरान खान हिकु भेरो ॿीहर क़ौम खे मायूस कयो। संदसि चवणो त इमरान खान क़ौम जी दिलि मां नवाज़ शरीफ़ लाइ मोहबत खे ख़तमु नथो करे सघे। क़ौम नवाज़ शरीफ़ सां गॾु आहे। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जो चवणो हो त नवाज़ शरीफ़ ते करप्शन जो को बि इल्ज़ाम न आहे। संदसि चवणो त नए पाकिस्तान जे नारे सां अवाम खे वर्गलाए नथो सघिजे। नवाब सनाल्ला ज़हरी चयो त नए पाकिस्तान जे तइमीर जो आगाज़ नवाज़ शरीफ़ क़ौम सां गॾिजी कयो। ॿिए तरफ़ बिलावल हाउस तर्जुमान चयो त इमरान पंहिंजे खेल जो ॾियारो मल्हाए। हाणे 62 ऐं 63 आर्टिकल इमरान तरफ़ अची रहियो आहे। मीडिया तर्जुमान जो चवणो त आसिफ ज़रदारी 11.5 साल जेल कटण बाद अदालतुनि मां बरी थियो। आसिफ ज़रदारी जी ज़बान कटी वई ऐं हुन ते तशदुद कयो वियो पर सबूत न मिलियो। पीपल्स पार्टी जे तर्जुमान चयो त इमरान खान उहो तासुर ॾियणु छॾे ॾिए त मुल्क जा सभु इदारा हुन जी मुठि में आहिनि। समूरी क़ौम खे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ बाद इमरान खान जो वारो आहे। अडियाला जेल इमरान खान जो इंतज़ारु करे रहियो आहे। इतलात वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह बि इमरान खान जी तक़रीर ते रद्दमल में चयो त इमरान खान जी हैसियत टिश्यू पेपर खां वधीक न आहे। नासिर हुसैन शाह चयो त इख़लाक़ खां किरियल इमरान खान खे अवाम रद्द करे चुको आहे। इमरान खान जमहूर ऐं जमहूरियत ॿिन्ही जी सम्झ नथो रखे। संदसि चवणो त इमरान खान जल्द सियासी ऐं इख़लाक़ी तौरु नाअल थींदो। इमरान खान ॿियनि खे छॾे संदसि वारो अचण वारो आहे। नासिर हुसैन शाह चयो त खेसि सुप्रीम कोर्ट नाअल न कयो त अवाम जो अदालत तां एतमाद ख़तमु थी वेंदो। संदसि चवणो त आसिफ ज़रदारी अदालतुनि मां सुरख़ुरू थी अवाम जे दिलनि में रहंदो आहे। पीपल्स पार्टी ईंदड़ साल समूरे मुल्क में हुकूमत ठाहींदी।